वञनि पिया जगन्नाथपुरी। ध्यान ॾिजो, हिकिड़ा संत पंहिंजे भक्तनि सां पंहिंजे सेवकनि सां जगन्नाथपुरी वञनि पिया भगवान जगन्नाथ जो दर्शन करण जे लाइ। त सभु कीर्तन भजन कंदा, मंडली पूरी वञे पई। सुबुह थी, जाते रुकिया, उतो खां वरी यात्रा शुरू थी। हाणे भगवान जगन्नाथ जो मंदिर साम्हूं अची वियो। बस परियों खां ॾिसनि था कि बस 5 मिंटे जो रस्तो आहे, वेंदासीं, अंदर वेंदासीं। वञनि पिया सभु, त हिकिड़ो कोई नंढी जात वारो भगवान जा दर्शन करे उहो मंदिर मां ॿाहिरि पियो अचे। चओ हरे राम। नंढी जात जो हुयो, कोई नंढी जात वारो माण्हू। उते कपिड़ा ढंग जा बि उनखे पातल न हुया, खूब गरीब निर्धन पियो लॻे। उहो भगवान जगन्नाथ जा दर्शन करे मंदिर खां वापसि पियो अचे। हितां उन्हनि संतनि जी टोली वञे पई, त संतनि जी नज़र पइजी वई कि हे मंदिर मां हिन महिल ॿाहिरि निकितो आहे। उनखे संतनि बीहारियो, पंहिंजे साम्हूं घुरायो, हेॾे आ भाई। कई ॼणा त अहिड़ा बि बीठा हुया संतनि जा सेवक, जेके उनखे साम्हूं न पिया अचण ॾियनि। संतनि इशारो कयो, नहीं नहीं इसको मत रोको, आने दो आने दो, इधर आओ इधर आओ। साम्हूं आयो त संतन पुछो, भैया अभी अभी आप भगवान जगन्नाथ का दर्शन करके आ रहे हो? जी स्वामी जी, अभी मैं दर्शन करके आ रहा हूं। तो खबर तो उन्हनि संतन उन नंढी जात वारे खे पहिरियों प्रणाम कयो, वरी उथी करे उनखे गले सां लॻायूं। ऐं ॾाढा पहुतल संत हुया, मूंखे उन्हनि जो नालो यादि नथो अचे, हिन महिल जी घटना अथव कुझु समय पहिरियों जी। उनखे गले सां लॻायूं। ओ सभु सेवक हैरान थी विया, चई अरे छा था कनि, एॾा उच्च कोटि जा महात्मा आहिनि, एॾा पावन भक्ति करण वारा, ही नंढी माण्हू खे गले सां था लॻाइनि। नीच नीच जाति वारो आहे साईं, असां हिनखे सुञाणो, हिते ई रहंदा आहियूं असां, हे बि हिते पासे गांव में रहंदो आहे, नीच माण्हू आहे, नंढी जात वारो आहे, तव्हां हिनखे गले था लॻायो, तव्हां हिनखे प्रणाम था कयो, तव्हां खां ऊंचो थोड़ी आहे। चओ हरे राम। हे त अशुद्ध माण्हू आहे, तव्हां त भगवान नाम जाप करे शुद्ध आहियो सदाई, हे त अशुद्ध माण्हू आहे, हिनखे तव्हां गले सां था लॻायो। संतनि जी अखियुनि में जल भरिजी आयो कि भैया जहिड़ी बि जातीअ जो हुजे, मूंखे जाती न ख़बर आहे, पर मां सच थो ॿुधायां, हिन महिल मूंखां वधीक त इहो शुद्ध आहे। चओ हरे राम। सेवकनि पुछो, बाबा कमाल था कयो, तव्हां खां वधीक हिन महिल इहो कीअं शुद्ध थी वियो? तॾहिं संतन रोई करे चयो, हा हा, मूंखां वधीक भागनि वारो हिन महिल इहो आहे, मूंखां वधीक पवित्र शुद्ध त इहो आहे। छो जो मां त अञा जगन्नाथ जा दर्शन करण वञा थो, हे त दर्शन करे वापसि थो अचे, हे त दर्शन पाए करे थो अचे, हे त पवित्र थी करे थो अचे, मां त थियण वञा थो। चओ हरे राम। न ॾिठी संतन कहिड़ी जात आहे, नंढो माण्हू आहे, गरीब आहे, छा आहे, सभु छॾे करे उनखे गले सां लॻायो। संतन सभु चुप थी विया। छो जो ॿिया एॾा सरल न हुया, जेकी सरलता संतन जे भीतर हुई। चओ हरे राम। गले सां जेॾी महिल लॻायो तो नीच जेको जाति जो नंढो माण्हू वीचारो हुयो, उहो बि रोअण लॻो। कॾहिं कॾहिं हे नीच जाति चवंदा आहियूं त हिन जो कोई ग़लति अर्थ न कढंदा कयो, नीच जाति यानी नंढी जाति, हा न, हे कोई ग़लति शब्द न आहे भाई। चओ हरे राम। ऊंची नीची चवंदा आहियूं न, असां सिंधीअ में हिन जो केॾी महिल ग़लति अर्थ बि कढी वठंदा आहियूं। न, नीची यानी नंढी जाति। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। श्री कृष्ण